साईं आशिक़े रसूल आशिक़े हुसैन जे घर में कुर्बान अली सातो साहब जे घर में तुझे महबूब जी लख सलवात थिया। कुर्बान अली साईं जो अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। इमाम हुसैन जो वास्तो थिए कुर्बान अली साईं ऐं अम्मा जी जल मदीने जल्दी ज़ियारतुनि ते वञनि ऐं ईरान इराक वञनि। इहा दुआ क़बूल फरमा। कुर्बान अली साईं खे साईं जे सभिनी भाइरनि भेनरुनि खे बचड़नि खे मौला क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला हिननि जा सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। अॼु जंहिं कुर्बान अली साहब खे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला साईं जे रोज़गारनि में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं गंज अता फरमा। ओ मौला मुझे मौला अली जो फरमान आ त मां ब शख्स ॻोल्हिया मूंखे न लधा मौला उहे कहिड़ा। फरमायूं हिकु जेको कंहिं ते ज़ुल्म करे ऐं अल्लाह जे पकड़ खां बचो हुजे ऐं ॿियो उहो जंहिं अल्लाह जे राह में ख़ैर कयो ऐं कॾहिं ग़रीब थियो हुजे। अहिड़े ॿ माण्हू मूंखे न लधा जंहिं ख़ैर कयो आहे उहे वेंदा अमीर थींदा। ओ मौला हर मोमिन जे घर लख सलवातूं थियनि। इहा दुआ क़बूल फरमा। साईं साईंदास फुलपोटो साहब खे साईं जे बचड़नि खे साईं जी सॼी फैमिली खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं जो शहज़ादो सऊदी में ड्यूटी थो करे नबी साईं जे सदके उनखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा। ओ मौला साईं रबनवाज़ भुक्ती साहब जा बेड़ा पार फरमा। साईं ग़ुलाम शबीर आराई साहब खे ग़ुलाम शबीर साईं जे बचड़नि खे सदा शादो आबाद फरमा। साईं ज़हीर हुसैन सोलंगी साईं ते मुश्किलातूं दूर कर। इमाम सजाद जो वास्तो थी ज़हीर साईं खां जेको हे पंहिंजो ई भाउ धोखो थो करे सिंध जी बनी ते कब्ज़ो थो कराए हिनखे पंहिंजो हक़ मिले हिन जी मदद फरमा। ओ मौला साईं ज़मार अली रज़ा साईं फुलपोटो साईं जे अम्मा खे सिहत अता फरमा। ज़मार साईं अल्लाह बख़्श जे साईं जी जेकी वॾी घरवारी बीमार आहे उनखे सिहत अता फरमा। जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे अली असगर मासूम जो वास्तो थी फिरके वारिद खां बचा। ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि। इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। ओ मौला ए करीम मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मौला अॼु असां जेके बि हिन दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जे दिलनि जूं जाज़ तमन्ना पूरियूं फरमा। साईं किबला साईं दीदार अहमद सियाल साईं खे मोहम्मद बिलावल सियाल साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हाय